आसन वाक़िया खां कंदासीं। दादू जी मॉडल ट्रायल कोर्ट में उमिरबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी रही आहे। अॼु फ़ैसिलो महफ़ूज़ थियण जो इम्कान आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। दादू जे मॉडल ट्रायल कोर्ट में उमिरबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी रही आहे, जिन ते अॼु फ़ैसिलो महफ़ूज़ थियण जो इम्कान ॿुधाए पियो वञे। तफ़सील मालूम कयूं था। अशफ़ाक़ मलिक टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। अशफ़ाक़, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू मेहर तालुके में उमरबाब जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी जेका आहे उहा अॼु ॿिए ॾींहुं बि दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थी रही आहे। इल्ज़ाम हेठि आयल 2 MP भाइर आहिनि, सरदार ख़ान चांडियो ऐं बुरहान ख़ान चांडियो, ऐं उन केस में ॿिया बि जेके जवाबदार आहिनि उहे अदालत पहुता आहिनि। सेठो करीम बख़्श चांडियो बि अदालत पहुतो आहे, जॾहिं त फ़िरियादी धुर आहे उमरबाब चांडियो, उहा बि अॼु हिन महिल अदालत पहुची वई आहे। गुज़िरियल ॾींहुं जेको आहे सो फ़िरियादी धुर जो जेको वकील हो उन दादू जी अदालत में दलील ॾिना हुआ। दलील मुकमल न थियण ते अॼु अदालत पारां ॿिए ॾींहुं उहा ॿुधणी रखी वई आहे। ॿुधणी जेको आहे सो हींअर कुझु ई देरि में उहा दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में शुरू थींदी। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जे दलील मुकमल थी था वञनि फ़िरियादी धुर जे वकील जा, त अॼु फ़ैसिलो जेको आहे महफ़ूज़ थियण जा इम्कान आहिनि, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्तु कया विया आहिनि। जी अशफ़ाक़ मलिक, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।